20 साल पहिरीं जॾहिं ही वेलफेयर शुरू थी त ही वेलफेयर शायदि हिकु नंढी शइ खां शुरू थी हूंदी, पर जॾहिं उन शइ खे मालिक जे रज़ा जे लाइ जॾहिं अर्पण शुरू कयो त ख़बर नाहे पोइ उहा कीअं मल्टीप्लाई थींदी वई ऐं अॼु हर साल 250 नियाणियुनि जा घर वसी रहिया आहिनि। इन खां वधीक ख़ूबसूरत शइ छा हूंदी? असां में न ॾाढो ख़ूबसूरत रिश्तो शादी जो आहे ऐं असां वटि कल्चरल हिकु प्रैक्टिस आहे त असां वटि हमेशह इन ई शइ जे लाइ माण्हू परेशान हूंदा आहिनि। तव्हांजो उहो 20 साल पहिरीं जो जेको सफ़रु आहे उन जी शुरूआति जे बारे में ज़रूरु चाहींदमि प्रोग्राम जे विच में असां ज़रूरु ॻाल्हायूं। उहा शुरूआति कीअं हुई? जीअं तव्हां चयो त सोच आई, पोइ कीअं शुरूआति थी, कीअं कड़ियूं जुड़ियूं आहिनि? जी हाँ, हिकु त कड़ियूं ईअं जुड़ियूं त भई कुझु न कुझु पंहिंजे तरफ़ां डिलीवर हुजे। जेको इंसान वटि आहे, जीअं साईं जिन ॿुधाए पिए त इंसान त रब लेखा मंगेसि आयो कहिड़े कम लाइ आयो आहीं। त असांजे या मूं जेको मज़हबनि जी रिसर्च मां ईअं ॼातो त इंसान ऐं जानवरनि में फ़र्क़ु कहिड़ो ऐं त इंसान जो रब सां नातो कहिड़ो या ही मक़सदु ज़िंदगीअ जो कहिड़ो आहे। त ॾाढा वाज़े आहिनि, पर थोरो रुॻो पंहिंजी रिसर्च खपंदी आहे। असां अक्सर जंहिंमें ॿुधी करे या पंहिंजे तौर ते जेको सम्झी करे उन मज़ा न पंहिंजी रिसर्च आज़मूदा। हाणे जीअं शादियुनि जो हो त शादियुनि खां अॻु में कुझु 4-5 अहिड़ा इंसिडेंट्स थिया जिन माना थोरो अंदरि खे झिंझोड़ियो त हिन पासे वञणु खपे। त उहो ईअं त हिकिड़ो को आया माण्हू त भई असां ते कर्ज़ु आहे ॾाढो ऐं असांजी मदद कयो। त चयमि केतिरो कर्ज़ु आहे, कीअं कर्ज़ु तव्हां ते थियो? ॿुधायूं त कर्ज़ु थियो कीअं आहे? शादी कईसीं त कर्ज़ु खयोंसीं कंहिं खां व्याज ते। त हाणे उहो कर्ज़ु माना जेको 2-2.5 लख जो हो उहो वधी करे 8 लख जो थी वियो। हाणे त उन्हनि खे पुलिस जा दड़का बि मिलिया त वीचारा ॾाढा परेशान। पर कर्ज़ु छा लॻो, शादी करणी हुई, भेण जी बि शादी हुई, संधी शादी। मुंहिंजो जेको तजुर्बो रहियो उहो इहो त असांजे माशरे में ख़र्च वॾा 2 आहिनि, हिकिड़ो मौत ते, ॿियो शादीअ ते। मौत ते त कुझु बिरादरियुनि में कुझु हंधि ईअं जो माना उन में रवाज आहे त ॿिया अची कंदा आहिनि सभु, पर घटि बिरादरियूं अहिड़ियूं आहिनि। न त हू पाण ऐं जेको वरी हिन वक़्तु आहे रीति रिवाजूं जेके वधिया आहिनि, हिन में बि असांजो जेको मेन मक़सदु आहे शादियुनि में त भई मुआशरे में जेको सादगीअ जो फ़रोग़ थिए, जेको मुआशरे में माना रीतियुनि रिवाजनि जे कंट्रोल लेवल में कमु थिए। ईअं न त भई उन्हनि में एतिरो वधाउ हुजे जो माण्हू जो नियाणियूं माना उमिरि खां वधी वञनि। छोकिरा ईअं वेठा आहिनि केतिरनि जो साम्हूं वारी पार्टी जेका आहे उहा चए थी मूंॾे कुझु थिए त पोइ आउं तव्हांखे शादी ॾियां। त ईअं रुकावट वरी अहिड़े नमूने कई अहिड़ा मिलिया जिन वीचारनि पंहिंजो अल्लाह तलो खपाए करे बि शादी कई अथई, मगर तॾहिं बि पूरत न थी त वरी वीचारा ॿियनि जे अॻियां मोहताज। असांजे छा त आम तौर ते अहिड़ा काफ़ी हूंदा आहिनि जेके ईंदा आहिनि त भई नियाणी कराईंदा असांखे चंदो कराए ॾियो। त पोइ ॾिठोसीं त ही केतिरा वीचारा ईअं मिसकिन फिरनि वेठा, तंहिंजे लाइ कुझु ॼण हाणे मालिक वटां जेको ही संगत मिली, जेको ज़ुबान ते ॻाल्हि लबे करण वारा, त पोइ उन्हनि जे ज़रिए सां इहे शुरूआति कईसीं। शुरू में 25 जोड़नि खां शुरूआति कईसीं। पहिरें साल 25, पोइ ॿिए साल 50, टे साल 100, चौथे साल 200, 5 साल खां वठी पोइ लॻातार 250। ॾिसो जी एतिरी अप्रोच असांजी संगत करे सघूं था। हूंदो ईअं आहे जो असांजो हूंदो ज़ीरो आहे, माना को बजट न आहे, को फंडिंग हूअं न आहे। पर हाणे पहिरीं फार्मनि जो ऐलान कयो मुंहिंजो, वरी हिन रूहानी राह में या हिन चैरिटी जे सफ़र में 2-3 तजुर्बा ॾाढा भला थिया आहिनि। उहो इहो जेको मूं हिकिड़ो जुमिलो पढ़ियो, हिमत है बंदा मदद ख़ुदा। त मूं चयो त मालिक ईअं चाहे थो तव्हां हिमत कयो, आउं तव्हांजो साथ ॾींदुसि। जीअं साईं चयो त भई दिलि सां हिकिड़ो पुकार हुजे त पोइ आउं जॾहिं बि माना को कमु हूंदा आहिनि त मां बजट बि ठाहींदो आहियां, हेतिरो ख़र्चु ईंदो, ही ख़र्च थींदा। ऐं पर हाणे इहो थींदो कीअं इहो हाणे मूंखे ख़बर कान्हे। पोइ इहो वरी हुन साईंअ खे दुआ मंझि साईं हाणे मुंहिंजो ही ख़र्चु अथई। ऐं हिन भेरे ॿुधायमि साईं खे साईं 3 करोड़ रुपए जो ख़र्चु आहे, 3 करोड़ ताईं थींदो, हाणे पूरो करणु तुंहिंजो कमु आहे। कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे
जो कुझु खुटंदो बि आहे, पर उन जो वरी मां चवंदो आहियां इन में बि मालिक जी का भलाई हूंदी, हू को न को ज़रियो ॿियो कंदो। पोइ वरी छा थींदो, को न को अहिड़ा ॿिया कुझु ॾींहंनि खां पोइ थींदा आहिनि, चवंदा बाबा असांखे तव्हांखे ॾियणो हो, पर असांखां ॻाल्हि लही वई, असां केॾा ॿाहिरि वियासीं हली, हाणे तव्हां ॾे मोकिलियूं था, तव्हांखे कंहिंखे ॾियणा हुजनि त ॿुधायो त असीं भला उनखे मोकिलियूं। पोइ ईअं करे वठंदो आहे। अॼु ताईं हीअ जेको तव्हां ॿुधायो सफ़र, त सफ़र ईअं शुरू थियो जो ॾिठमि त जेकॾहिं 10,000 वारी का ख़िदमत कयूं पिया त बि उन जो बजट साईं ॾिए पियो, 20,000 जी कयूं पिया त बि ॾिए पियो, लख वारी ख़िदमत जो बि ॾिए पियो त छो न वधंदा हलूं, रुकजूं छो पोइ। हालांकि शुरू में असां कयो ते 50 जोड़नि जो, त मुंहिंजी टीम वर्क वारा आया, चई बाबा तव्हां 50 जोड़नि जो कयो आहे, एतिरा पैसा किथां ईंदा? पाण लॻा पिया आहियूं फ़क़ड़ फ़क़ीर वारा, ऐं मुंहिंजा जेके बि वर्कर्स आहिनि उहे मज़दूर आहिनि, को दर्जी आहे, को वाढो आहे, को इलेक्ट्रिशियन आहे, को रेस की दुकान वारो आहे, माना ईअं आहिनि, को वॾा माण्हू न आहिनि। इहे जीअं प्रोफेसर साहिबु, इहे मुंहिंजा साथी आहिनि, इहे माना त हा माना मूंखे कुझु वक़्त खां मिलिया आहिनि, न त शुरू में मुंहिंजा यका ईअं नंढा नंढा साथी, पोइ इहे कॾहिं 10 कॾहिं 20 करे जमा कराईंदा आहिनि हर महीने, उन्हनि मंझां कुझु फंड, पोइ वरी अपील फेसबुक ते व्हाट्सअप ते, हाणे त वरी 2 सालनि खां वठी धरती टीवीअ जो ॾाढो शुक्रगुज़ार आहियां जो इहो माना मौक़ो ॾींदा आहिनि मॉर्निंग शो में, त पब्लिकली चवण जो मौक़ो मिलंदो आहे,